मलीर खां ख़बर मां ताईं पहुचाईंदासीं, जिते सेशन कोर्ट में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी, जॾहिं त वाटसन सलाहनामो अदालत में पेश करे छॾियो। अव्हांखे ॿुधायूं पिया त पुलिस पारां जवाबदार हैदर अली ऐं मेहर अली खे अदालत में पेश कयो वियो। सलाहनामे में चयो वियो आहे त ॼाम अवेज़, दोदो सूमार, सलीम समेत 6 जवाबदारनि खे माफ़ करियूं था। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त अफ़ज़ल ऐं शीरीन जोखियो बयान ॾिनो आहे। संदन चवणु आहे त जवाबदार हैदर अली, मेहर ऐं न्याज़ सालार खे माफ़ नाहे कयो, उन्हनि ख़िलाफ़ केस अॻिते हलायो वञे। नाज़िम जोखियो जी अमर जमियत ख़ातून 28 अक्टूबर ते बयान अदालत में जमा कराईंदी। मलीर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सेशन कोर्ट में नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे, जंहिंमें सलाहनामो जमा करायो वियो आहे। पुलिस पारां जवाबदार हैदर अली ऐं मेहर अली खे अदालत में पेश कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सामी मेमण। जी सामी मेमण, छा तफ़सील आहिनि? हाँ बिल्कुल, अॼु नाज़िम जोखियो केस जे हवाले सां ॿुधणी थी मलीर कोर्ट में। उते अफ़ज़ल जोखियो, उनजो भाउ ऐं शीरीन जोखियो उते पेश थिया ऐं उन्हनि हुते जज जे साम्हूं हिकिड़ो बयानु ॾिनो, जंहिंमें राज़ीनामो उन्हनि कयो ऐं उहो बयान में उन्हनि चयो आहे त असां अलाह जे वास्ते ॼाम खे समेत 6 माण्हू आहिनि जिन खे असां जेको आहे उहो खून माफ़ करियूं था। उन्हनि में ॼाम अवेस आहे, आमद शोरो आहे, दादू आहे, सुमार आहे, सलीम आहे, मेराज आहे। जॾहिं त 3 माण्हुनि खे हुननि जेको आहे उहो माफ़ न कयो आहे ऐं अपील कई आहे त हिन जे ख़िलाफ़ केस खे बाक़ाइदगी सां हलायो वञे। इन में 2 गार्ड आहिनि, हिकिड़ो हैदर अली आहे, मेहर अली आहे, ऐं ॿियो न्याज़ सालार आहे, जंहिंजे ख़िलाफ़ हुननि चयो आहे त हिन खे केस खे अॻिते वधणु खपे। जॾहिं त उन्हनि जी जेका वालदा आहे अफ़ज़ल वारनि जी, नाज़िम जी जमियत, उन जो बयानु रहियल आहे ऐं उहा 28 तारीख़ अक्टूबर ते उहा पेश थींदी ऐं जंहिंखां पोइ उनजो बयानु वरितो वेंदो। जी वरी महिरबानी नाज़िम मलीर खां सामी मेमण तफ़सील न आहिनि।